ओके दोस्तों, अस्सलाम वालेकुम। दोस्तों, साउथ कोरिया में मां आहियां हिन वक़्तु सियोल उन जी कैपिटल में। ऐं असांजो जेको स्टे आहे उहो ट्रेवलोग हिकिड़ो होटल आहे, उते आहे। अचो तव्हांखे हिन होटल जूं ॿ ॾाढियूं ज़बरदस्त ॻाल्हियूं ॿुधायां। इहो न सिर्फ़ु होटल जी ॻाल्हि आहे, बल्कि साउथ कोरिया में तव्हांखे हर अपार्टमेंट, हर एजुकेशन सेंटर, हर ऑफिस में मिलंदो। स्मोकिंग हिते माण्हू कनि था, पर कंहिं बि पब्लिक प्लेस ते स्मोकिंग करणु बिल्कुलु बि मना आहे। ऑफिस में स्मोकिंग करणु बिल्कुलु बि मना आहे। इंस्टीट्यूट जे अंदरि स्मोकिंग करणु बिल्कुलु बि मना आहे। पर छा आहे, जेके चोरी चोरी स्मोकिंग करे सघे थो? न। कीअं नथो करे सघे, इहो थो तव्हांखे ॾेखारणु चाहियां। सो इहो असांजो रूम आहे हिते जिते मां रहां थो। इहो तव्हांखे हर जॻह ते मिलंदो। पहिरियां त मूंखे बटण ऑन करणो पवंदो। ओके, यस। सो ही मुंहिंजो रूम आहे जिथे मां स्टे पियो कयां। हितां तव्हांखे मां ही सियोल शहर बि ॾेखारे थो छॾियां। सियोल शहर जेको कैपिटल आहे, उनजो हिकु नज़ारो। हिन रूम में तव्हां ही ॾिसो पिया, ही स्मोक डिटेक्टर आहे। ही स्मोक डिटेक्टर तव्हांखे हर हंधि मिलंदो, हर ऑफिस, हर जॻह, हर पब्लिक प्लेसिस ते, मतिलबु इंस्टीट्यूट्स में, जिथे किथे रूम्स में तव्हांखे ही स्मोक डिटेक्टर मिलंदो। तव्हां जे स्मोक कयो, ही डिटेक्ट कंदो। ऐं ही अलार्म आहे, ही अलार्म वॼी वेंदो, यानी तव्हांखे ख़बर पइजी वेंदी त तव्हां हिते स्मोक कयो आहे या वायोलेशन कई आहे। ऐं पोइ वरी जे तव्हां वायोलेशन कंदव त गवर्नमेंट जेका आहे उहा वरी तव्हांजे ख़िलाफ़ु हिकिड़ो सर्टन फाइन हणंदी तव्हांखे। सो दिस इज़ वॉट। त तव्हां स्मोकिंग करे सघो था। उनजे लाइ हिकिड़ा मख़सूस जेके आहिनि उहे आहिनि मिलियल, मख़सूस हंध आहिनि जेके सेट थियल आहिनि। अदरवाइज़ तव्हां स्मोकिंग नथा करे सघो। इन खां अलावा ॾाढो ज़बरदस्त जेका शइ हिते ॿी आहे, उहा आहे ही जेके तव्हां ॾिसो पिया, ही जेको एरिया आहे, ही बेसिकली या त ख़ुदा न ख़्वास्ता आहिनि जे हिन में होटल में बाहि लॻी वञे त हितां जेको आहे ऑटोमेटिकली फुहारा जेके आहिनि उहे, पाणी जा जेके आहिनि उहे, हितां पाणी निकिरंदो ऐं उहो हिन फायर खे कंट्रोल कंदो। इहो हिकिड़ो सिस्टम आहे ऑटोमेटिक। सो असां वटि त को एतिराम कोन हूंदो आहे त अॻिलो जेको आहे उनखे स्मोकिंग खां एलर्जी बि आहे या न आहे, या स्मोकिंग जेको आहे उहो पैसिव स्मोकर जेको आहे उनखे को ख़ुदा न ख़्वास्ता को फेफड़नि में को बीमारी त कोन्हे फेफड़नि जी, का खंघि, को ज़ुकाम, को छा कुझु कंहिं बि क़िस्म जो एतिराम कोन कंदा आहियूं। बीड़ी खणंदासीं, बसि नारा हैदरी करे ॿारे छॾींदासीं। वैन में हुजूं, बस में हुजूं, स्कूल में हुजूं, अस्पताल में हुजूं। त थोरो सिखो उसरियल मुल्कनि खां, भले कयो पर हिकिड़ी मख़सूस जॻह ते कयो त जीअं थोरो पंहिंजे मुल्क खे बहितर करे सघिजे। बहरहाल ॾाढो ॾुखियो आहे, पर शेयर इन करे कयोसीं त मतां को हिकिड़ो माण्हू बि इन ते अमल करे। वरी गॾु थींदासीं इंशाल्लाह।